सियारे जे सर्द रातियुनि में सतूं अयाज़ मेलो जारी आहे। खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां अयाज़ मेले जो एहतमाम सिंध जे सदा मलूक शहर हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम जे आगंद में कयो वियो आहे। 5 ॾींहंनि वारे अयाज़ मेले जे ॿिए ॾींहं ते 4 वेहकूं थियूं, जिन में 2 किताबनि जो निमाउ बि कयो वियो। मेले जो इंतज़ाम कंदड़ प्रोफेसर इरफाना मल्ला ऐं ज़किया एजाज़ जो चवणु आहे त 7हें अयाज़ मेले खे बि माण्हुनि भरपूर मोट ॾिनी आहे। अॼु शेख अयाज़ मेले जो ॿियो ॾींहुं आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त हिन वारे मेले में असां किताबनि जा बि जेका आहिनि सो महूरत रखिया आहिनि ऐं कोई 8 किताबनि जा महूरत आहिनि हिननि 5 ॾींहंनि जे मेले में। ऐं हींअर शेख अयाज़ जे ख़तनि ते जेको आहे सो हले पियो किताबु डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो किताबु आहे, उन जी महूरत पई हले ऐं उन ते डिस्कशन पियो हले। मेलो तव्हां पाण ॾिसो पिया त हिकिड़ो लिटररी मेलो आहे ऐं इंटेलेक्चुअल डिस्कशन्स आहिनि, पर हिते नौजवान जेको आहे जनरेशन असांजो जेको नओं नसुल आहे उन जी तमामु घणी प्रेज़ेंस आहे, जंहिंमां मां सम्झां थी त मेले पंहिंजो ऑब्जेक्ट अचीव कयो आहे। ऐं मेले जो ऑब्जेक्ट इहो ई हुयो त असां पंहिंजे नौजवान नसुल ताईं पंहिंजनि शाइरनि जो दानिश्वरनि जो पैगाम पहुचायूं। अयाज़ मेले पंहिंजो इहो कमु ॾाढो ख़ूब असुलबे सां सरंजाम ॾिनो आहे। अॼु असांजा 4 सेशन हुया, 2 किताबनि जा महूरत ऐं 3 फ़िक्री वेहकूं जेके थी चुकियूं आहिनि, जिन खे ॾाढी भरपूर तरीक़े सां साराहियो वियो आहे। ॾाढी सहर अंगेज़ ऐं ॾाढी फ़िक्र अंगेज़ गुफ़्तगू थी आहे। सो असां सम्झूं था त सुभाणे बि इन ई इतमाम सां माण्हुनि जो जेका इंट्रस्ट आहे उहा हिन मेले में रहंदी ऐं एतिरी जेका आहे सा अहम गुफ़्तगू थींदी ऐं शेख अयाज़ जे वाइस चांसलर वारे दौर खे हिकिड़े नए ज़ावे सां ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे, जेको रवायती तरीक़े जो आहे उन खां हटी करे। मेले जे ॿिए ॾींहं ते जेके वेहकूं थियूं तिन में हिकु वेहक शेख अयाज़ जे लिखियल मुहागन ते हुई। ॿी वेहक में सिंध जे महाकवि शेख अयाज़ जे सिंध यूनिवर्सिटी जे यादनि खे सारियो वियो। 3 वेहक बैठकी समाज में दानश्वर जे किरदार जे उनवान हेठि थी। उर्दू अदब जे लेखारी हारिस खलील जो चवणु हो त शेख अयाज़ ते रुगो सिंध में ई न पर पूरे मुल्क में मेला लॻणु घुरिजनि, छाकाणि त हू आलमी सतह जो हिकु वॾो शाइर आहे। रूस से मुर्गाबियाँ आकर ठहरती हैं, हमारे साहिलों के फैज़ से दुनिया तुम्हें नज़दीक लगती है। हमारी रेत के नीचे दबा जो कोयला है उससे बिजली घर चलाते हो। सुजावल और कादिरपुर की मिट्टी से निकली गैस से चूल्हे जलाते हो। कराची की दुकानों, बैंकों और कारखानों से निज़ामे ज़र सजाते हो। चलो सिंधु किनारे बैठ जाते हैं, तुम्हें पल्ला खिलाते हैं। हमें कुछ तो बताओ मसला क्या है, हमें तुम क्यों सताते हो। हमारे ज़र्फ़ को हर बार आखिर इस तरह क्यों आज़मा। बहुत ही अच्छा प्रोग्राम है और शेख अयाज़ के नाम पे जो मेला है वो सिर्फ हैदराबाद में नहीं सारे पाकिस्तान में होना चाहिए, क्योंकि वो एक आफाकी शायर है। सिंध को सिर्फ उन पे फ़ख्र नहीं है। मैं समझता हूँ कि बहैसियत शायर के उनके जो असरात हैं हमारी शायरी पे, हमारे शऊर पे, वो सारे मुल्क में उसका जश्न होना चाहिए, आलमी तौर पे होना चाहिए। अयाज़ मेले में हर टही ऐं फ़िक्र जा माण्हू शरीक आहिनि। नारियनि बि अयाज़ मेले जी साराह कई ऐं चयो त खेनि अयाज़ मेले जे वेहकनि मां वॾी ॼाण मुहैया थिए थी। असां हिते मुसलसल ईंदा रहिया आहियूं ऐं असांखे तमामु सुठो लॻे थो। ऐं जीअं त शेख अयाज़ हिकु वॾो राइटर हुयो, हिकिड़ो शाइर हुयो ऐं हिकिड़ो वॾो नसर निगार बि हुयो, त असांखे शेख अयाज़ जी शाइरी मां या शेख अयाज़ जी लिखणनि मां तमामु घणो उत्साह मिले थो। इन्हनि मेलनि में अचूं ऐं असां नौजवाननि खे मतिलबु हिकिड़ो उत्साह मिले थी त असांखे अॻियां अचणु घुरिजे ऐं उहे ई कमु करणु घुरिजे, उहे ई पंहिंजी सिंधी ॿोली लाइ कमु करणु घुरिजे जीअं अहिड़ा वॾा शाइर करे विया, जीअं शेख अयाज़ करे वियो। शेख अयाज़ जो मेलो आहे यकीनन असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हीउ 7हों अयाज़ मेलो आहे ऐं असांजे लाइ इहो एज़ाज़ु आहे त हिकु अहम शाइर ऐं उनखे मन्नता मिली रही आहे। बिल्कुलु बहितरीनु पियो लॻे ऐं इन सां असांखे पंहिंजी सिंधी सकाफ़त जी तमामु घणी नॉलेज मिले थी। उन खां अलावा असांखे पंहिंजे कल्चर जे बारे में ख़बर पए थी, पंहिंजे सिंध जे बारे में ख़बर पए थी। त तमामु बहितरीनु हीउ हिकु मेलो थियो आहे ऐं थींदा रहनि त बहितर रहंदो। तमामु घणो हिकिड़ो सराहींदड़ क़दम आहे जेको खाना बदोश जी तरफ़ां हर साल खयो थो वञे। इहा महफ़िल सजाई थी वञे जंहिंमें सॼा असांजा अदब सां तालुक़ु रखंदड़ माण्हू अचनि था ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे कि हैदराबाद जी आवाम खे हिते अची इन्हनि खे ॿुधण जो मौक़ो थो मिले।
किताबूं त सभु पढ़नि था, लेकिन हिते अची करे उन ते जेके तबसरा था थियनि, अयाज़ जो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे अदब में, उन जे हवाले सां ॼाणण जो मौक़ो थो मिले। ईअं असां पंहिंजी ईंदड़ जेकी जनरेशन आहे उनखे इहा ॼाण था ॾियूं कि असांजो अदब केतिरो गहरो आहे, केतिरी जेको आहे इम्पोर्टेंस थो रखे ऐं केतिरो ज़रूरी आहे उनखे अॻियां खणी हलणु। मेले जे ॿिए ॾींहं ते बि राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें भलोड़ राॻियनि सुर विखेरे माण्हुनि खे झूमाए छॾियो। अयाज़ मेलो 5 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। अयाज़ मेले में विखरियल इंटलठी रंग तिरविरनि जीअं आकाश ते जरकण लॻा आहिनि। कैमरामैन न्याज़ मला सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद। खड़ो